तहरीक इंसाफ सूबे सिंध जो अगवान अली आदिल शेख पारां थल केनाल नामंजूर नारो खणी सिंध जा तूफ़ानी दौरा ऐं ज़िले कश्मीर कंदकोट में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ अमन मार जो वॾो क़ाफ़िलो वठी तंगवानी शहर पहुतो। तंगवानी में PTI जे वर्करनि सूबाई अगवान जे तंगवानी पहुचण ते वालियाना इस्तक़बाल कयो। क़ाफ़िलो तंगवानी जे मेन रहबर चौक ते पहुतो, जिते जलसे जी सूरत इख्तियार करे वियो, जिते अलीम आदिल शेख खिताब कंदे चयो त पंजाब साम्राज पारां सिंधु दरिया मां केनाल करण ख़िलाफ़ ऐं पूरी सिंध समेत ज़िले कश्मीर कंदकोट में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ निकिता आहियूं। हितां जी आम तहरीक इंसाफ ऐं इमरान ख़ान सां मोहबत ॾिसी दिलि ख़ुशि थी आहे। इंशाअल्लाह PTI सूबे सिंध तरफ़ां गैर क़ानूनी थल केनाल ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ तमामु जल्द रस्तनि ते हूंदासीं। हुन हिकु वधीक सवाल जे जवाब में चयो त पीपुल्स पार्टी सिंध जी सत्यानाश करे छॾी आहे। ईंदड़ 2025 जी जनरल इलेक्शन में सूबे सिंध जो वज़ीर आला PTI जो इंशाअल्लाह को वर्कर ई हूंदो। सिंध में जेकॾहिं अमुन ॾेई सघे थी त PTI ॾेई सघे थी। इन मौक़े ते ज़िले कश्मीर कंदकोट जा अॻुवान मीर इक़बाल अहमद ख़ान बिजाणी, इकरार ख़ान जखरानी, शेर ख़ान खोसो, आज़म खोसो ऐं ॿिया सवें कारकुन पिणु गॾु हुआ। उन खां अॻु अलीम आदिल वॾी रैली जी सूरत में कंदकोट पहुतो, जिते ख़िताब कंदे चयाईं त जमात इस्लामी जा अगवान आया आहिनि, GDA जा आया आहिनि, STP जा अगवान आया आहिनि, शहरी इत्तेहाद जा आहिनि, असांजा वकील हिते आहिनि, मज़दूर हिते आहिनि, असां सभिनी जा पेरनि खे खुराक आहियूं। हिन वक़्त सां गॾु असांजे सिंध जो जलसे डॉक्टर मसरूर सियाल साहब बि आहे, असांजे दिल्लीअ जो सदर साईं डॉक्टर इकरार जखरानी साहब आहे, असांजा सूबाई अगवान मियां असलम साहब, मीर असद पवर साहब, डॉक्टर बिजानी साहब, मरकज़ी अगवान हाजी निसार साहब, इत्यादि असांजा ज़िले जा सदर सेक्रेटरी, असांजा लेबर विंग, यूथ विंग, टेक विंग जा असांजा सभु तहरीक इंसाफ तव्हां सां गॾु आई आहे। तव्हां वटि आई आहे हिते ज़ुल्म ॾाढो थी वियो आहे, हिते ग़दर ॾाढो थी वियो आहे। हद हूंदी आहे ॿारहं मिस्कीन अलाउचनि ऐं 50 जो लख रुपया घुरिया वञो, तो हद हूंदी आहे। 3 महीना थिया आहिनि, हिकिड़ो डॉक्टर साहिब मां तेरा गेट खटाइण लाइ तयारु कयो, चयो त ज़मीन हिते डॉक्टर सुंदर मलानी खे पर्ची में हथे जे लाइ राकेट लॉन्चर जो गोलो आयो आहे। तरक्की थी वई आहे, वॾी तरक्की कई आहे। धमकी ॾे पिस्तौल जी गोली ईंदी, हाणे राकेट लॉन्चर जो गोलो थो अचे। वॾी तरक्की असां तव्हां सां गॾु आहियूं। तहरीक इंसाफ तव्हां सां गॾु आहे। तहरीक इंसाफ जीअं असांजो लीडर इमरान ख़ान जी क़ौम आहे, थी वियो जेल में पियो आहे, पतो कोन्हे लॻो, उनजा प्लेटलेट डाउन थिए लॻो, उनजी जेल में सूर पियो आहे, जेल में पियो आहे पंहिंजी क़ौम जे लाइ। असां इमरान ख़ान जा वर्कर आहियूं, असां सिंधी क़ौम जा बीठा आहियूं इंशाअल्लाह। स्कूलनि खे तबाह कयो, उन्हनि जो सौदो कयो, तव्हांजे हॉस्पिटल खाई आहे, तव्हांजी दवाउनि जो सौदो करे छॾियो, तव्हांजा रोड तबाह, तव्हांजा रस्ता तबाह, सभु कुझु बर्बाद थियण खां पोइ ज़रदारी लीग तव्हांजे पाणी ते धाड़ो आहे। सिंधु ते धाड़ो वियो आहे, सिंधु ते धाड़ो असां अॼु साबित थी वियो आहे सिंध जी दुश्मन पार्टी कहिड़ी आहे, पीपल पार्टी। ऐं तहरीक इंसाफ जे सदर सिग्नेचर न कई, आसिफ अतारी हुनखे सिग्नेचर कई। असां निकिता आहियूं तव्हांजे अमन लाइ, सिंध में इन धाड़े राज जे ख़ात्मे लाइ, सिंध में बदअमनी जे ख़ात्मे लाइ असां रोड निकिता आहियूं। सॼे सिंध में वेंदासीं, इन केनालनि जे स्कूलनि खे ख़तमु करण लाइ असां निकिता आहियूं। पर इहो ॿुधायो तव्हां कहिड़ा निकिरो? इंशाअल्लाह निकिरंदासीं। कचे में कोन वेठा आहिनि, असल जवारी पंहिंजे बंगलनि में, पंहिंजे सरकारी अफसर में वेठा आहिनि। इहो जेकॾहिं इहे तव्हांजा चूंडियल नुमाइंदा, इहे
फैज़ाबाद में मामला मासूम अगवा पैदा है इंशाल्लाह इन्हनि जे दर ते मुझे छॾियो इन्हनि खे चओ सां माण्हू मोटाए ॾियो बिना दवा जे बिना पते जे बिना पैसे जे बिना तावन जे हाणे होशियारी वठो पहिरीं कंहिं सां अची नथी आहे असां इंशाल्लाह सिंध में जेकी नाजाइज़ियूं आहिनि उन जे ख़िलाफ़ नथा आहियूं असां इमरान ख़ान जा वर्कर आहियूं असां इमरान ख़ान असांखे तालीम ॾिनी आहे मज़लूम त थी वञो तव्हां मज़लूम आहियो तव्हां सां ज़ुल्म पियो थिए हम आपके साथ खड़े हैं मैं बहुत बहुत शुक्रिया सर मैं शहर वालों का कि हंगाम इधर से कोई नहीं आया होगा पूरे सिंध से कराची हैदराबाद नवादा सब जगह के तमाम लोग यहाँ आए हैं और पाप के लिए कमरे उड़ाने के लिए आए हैं असा वोट की शुरू किया से हाणे पहुता आहियूं अॻिते लॻवाणी ढुल हुमायूं शिकारपुर सकरवीदा से इन तरीक़े सां इहो केनालनि जे ख़िलाफ़ इन बदमनी जे ख़िलाफ़ सिंध जे कोट कोट शहर शहर वेंदासीं इंशाल्लाह पीपल्स पार्टी खे सिंध वटि घर में रोकंदासीं इंशाल्लाह अॻियो दौर इमरान ख़ान जो हूंदो तव्हांखे तकलीफ़ आई हूंदी तकलीफ़ आई हूंदी तव्हांजे लाइ आयो